अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु जी वीडियो में असां तव्हांखे मज़ेदार सा स्ट्रॉबेरी बनाना ब्रेकफास्ट एग रोल ठाहिणु सेखारींदासीं। बेसिकली मां तव्हांखे अॼु ॿ डिफरेंट तरीक़नि सां ब्रेड रोल्स ठाहिणु सेखारींदमि। हिकु आहे स्ट्रॉबेरी ऐं ॿियो आहे बनाना रोल। सभिनि खां पहिरियां मां वटि हिते आहिनि 4 ब्रेड स्लाइसिस ऐं ब्रेड स्लाइसिस खे मां वेलण जी मदद सां फ्लैट करे छॾींदमि। ब्रेड स्लाइसिस के चंगी तरह सां फ्लैट करण खां पोइ मां हिकु ब्रेड स्लाइस खयो आहे ऐं जंहिंजे मथां मां अप्लाई करे रही आहियां स्ट्रॉबेरी जैम। तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब मां वटि स्ट्रॉबेरी जैम आहे ऐं मां उनखे चङी तरह सां स्प्रेड कंदमि ब्रेड स्लाइस ते। स्ट्रॉबेरी जैम खे चङी तरह सां स्प्रेड करण खां पोइ हाणे मां यूज़ करे रही आहियां बनाना चंक्स। केले खे मां नंढनि टुकड़नि में कट करे छॾियो हुयो ऐं हाणे थोरा सा बनाना चंक्स मां ब्रेड स्लाइस जे मथां ऐड करे रही आहियां। बनाना चंक्स ऐड करण खां पोइ मां यूज़ कयां पई श्रेडेड मोज़रेला चीज़। मोज़रेला चीज़ बनाना चंक्स जे मथां ऐड करण खां पोइ असां हाणे ब्रेड खे रोल करे छॾींदासीं चङी तरह सां ऐं रोल ठाहिण खां पोइ हिकु साइड ते रखी छॾियूं था। हाणे मां हिकु ॿियो ब्रेड स्लाइस खयो आहे जंहिंजे मथां अप्लाई करे रही आहियां क्रीम चीज़। क्रीम चीज़ भी मां तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब ही अप्लाई करे रही आहियां। अगरि तव्हां वधीक करणु चाहियो त वञी सघो था, तव्हांजी टेस्ट जे मुताबिक़ तव्हां यूज़ करे सघो था जीअं अगरि तव्हांखे पसंदि आहे घणो त। क्रीम चीज़ खे चङी तरह सां ब्रेड स्लाइस जे मथां स्प्रेड करण खां पोइ हाणे मां यूज़ करे रही आहियां स्ट्रॉबेरी चंक्स। हिन ब्रेड स्लाइस ते मां यूज़ कंदमि स्ट्रॉबेरी चंक्स। थोरा सा स्ट्रॉबेरी चंक्स क्रीम चीज़ जे मथां ऐड करण खां पोइ मोज़रेला चीज़ श्रेडेड मोज़रेला चीज़ आहे वरी वापसि सां वही मोज़रेला चीज़ यूज़ कंदासीं। तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब मोज़रेला चीज़ स्ट्रॉबेरी चंक्स ते ऐड करण खां पोइ मैंने ब्रेड खे रोल ठाहे छॾियो आहे। हाणे मां हिकु बोल में खया आहिनि 2 अदद एग्स ऐं उनखे चङी तरह सां बीट करे छॾियो आहे। एग्स के बीट करण खां पोइ मां ऐड करे रही आहियां सॉल्ट ऐं ब्लैक पेपर। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था। सॉल्ट ऐं ब्लैक पेपर ऐड करण खां पोइ अंडनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। ऐं हाणे जेके रोल्स असां ब्रेड रोल्स पहिरियों खां ठाहे रखिया हुया उनखे असां बीटन एग में चङी तरह सां डिप कंदासीं ताकी बीटन एग में चङी तरह सां कोट थी वञनि ब्रेड रोल्स बिल्कुलु। अंडनि में डिप करण खां पोइ हाणे मां हिकु पैन खयो आहे जंहिंमें तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून जे क़रीब मां बटर ऐड कयो आहे ऐं बटर खे चङी तरह सां मेल्ट करे छॾींदासीं। जॾहिं मखण सही सां पिघली वञे त उन में पोइ हाणे असां ही ब्रेड एग रोल्स जेके बि फ्राई कंदासीं ऐं तव्हांखे ब्रेड रोल्स जी साइड चेंज करणी आहे ताकी सही सां पूरो ब्रेड रोल जेको आहे चारों तरफ़ खां पची वञे ऐं असां हिनखे लो फ्लेम ते फ्राई कंदासीं। तक़रीबन 1 खां 2 मिंटनि ताईं लो फ्लेम ते ब्रेड रोल्स फ्राई करण खां पोइ हाणे रेडी आहिनि। मां हिनखे डिश आउट करे छॾींदमि। स्प्रिंकल कयां पई थोरो सो चॉकलेट सिरप ऐं कुझु स्लाइस्ड आलमंड्स। जी त फ्रेंड्स असांजो मज़ेदार सो स्ट्रॉबेरी ऐं बनाना ब्रेकफास्ट एग रोल बिल्कुलु तयारु आहे। आई होप तव्हांखे पसंदि ईंदो। असांखे पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾिजो ऐं असांजी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं असांजी वीडियो खे लाइक कजो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मां तव्हां सां इंशाल्लाह हिकु ॿी वीडियो में मुलाक़ात कंदमि। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।